सेप्टेंबर 2025 जी 7 ऐं 8 जी विच वारी राति मुकमल चंड गिरह टोटल यूनिट एक्लिप्स थींदो, जेको बर्रे आज़म ऑस्ट्रेलिया, अफ्रीका जे कुझु मुल्कनि में ऐं यूरोप जे तमाम मुल्कनि में ॾिठो वेंदो। ग्रीनविच टाइम GMT टाइम ते 7 सेप्टेंबर जी राति 16:27 खां 19:57 ताईं ही चंड गिरह ॾिठो वेंदो। चंड गिरहण जे लाइ राति जो हुजणु ज़रूरी आहे। इन करे जेकॾहिं सिज लहण खां अॻु में चंड गिरहण थियो त सिज जो एतबार थींदो, ऐं जेकॾहिं इहो चंड निकिरण खां बाद ताईं बि लॻल हूंदो त पोइ चंड निकिरण जो एतबार हूंदो। सॼे पाकिस्तान में ही चंड गिरहण 2025 जे 7 ऐं 8 सेप्टेंबर जी विच वारी राति 9:27 खां 12:57 ताईं लॻियो रहंदो। चंड गिरहण तॾहिं लॻंदो आहे जॾहिं ज़मीन जे हिक तरफ़ सिज ऐं ॿिए तरफ़ चंड अची वञे। हाणे ज़मीन जो सायो चंड ते पवंदो ऐं चंड बेनूर थी वेंदो। इन खे मून एक्लिप्स चइबो आहे। चंड गिरहण मुकम्मल बि थींदो आहे टोटल, ऐं अधु बि थींदो आहे पार्शल। ऐं सायो यानी पाछो 2 क़िस्म जा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे पेलम्बरा, ही ख़ाली अख खां नज़र न ईंदो आहे, ऐं ॿियो हूंदो आहे गहरो सायो पाछो अंबरा, जेको ख़ाली अख खां नज़र ईंदो आहे। साइंस ॿिन्ही क़िस्मनि खे गिरहण चवंदी आहे, पर जंहिं गिरहण ते नमाज़ मुस्तहब आहे उहो आहे अंबरा, जेको गहरे पाछे वारो आहे। इन खे अंबरा एक्लिप्स चयो वेंदो आहे। सिज गिरहण जी नमाज़ सुन्नत मुअक्कदा ऐं चंड गिरहण जी नमाज़ मुस्तहब आहे। जंहिं ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहज़ादो हज़रत इब्राहिम इंतकाल फरमाए विया, उन ई ॾींहुं सिज खे गिरहण लॻो। कुझु माण्हुनि इहो ख़्याल कयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहज़ादे जे इंतकाल जे करे इहो गिरहण लॻो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गिरहण जी नमाज़ पढ़ाइण खां बाद ख़ुतबो इरशाद फरमायो, ऐं उन में इहो इरशाद फरमायो त सिज ऐं चंड अल्लाह जे निशानियुनि मां इहे 2 निशानियूं आहिनि। इन खे गिरहण कंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जे करे नाहे लॻंदो। बस जॾहिं तव्हां इन खे ॾिसो त अल्लाह पाक खे सॼो ऐं उन जी वॾाई बयानु कयो ऐं नमाज़ पढ़ो ऐं सदको ॾियो। इन करे इन मौक़नि ते नमाज़ ऐं इस्तिग़फ़ार जो एहतमाम करणु घुर्जे। अवाम में इहो मशहूर आहे त गिरहण जे वक़्तु गोरहारी औरत का कमु न करे, कैंची छुरी वग़ैरह इस्तेमाल न करे। इन सां ॿार ऐबदार पैदा थियण जो चांस हूंदो आहे। यादि रखो, इहो सभु सुपरस्टिशन्स आहिनि, वहम आहिनि। शरीयत में इन जी का बि असल नाहे। गिरहण जे वक़्तु कंहिं बि गोरहारी औरत ते मनफ़ी असरात नाहिनि पवंदा।